मुगरी बिरादरी सां ही ज़्यादतियूं को ही नओं वाक़ियो न आहे। हिकु 70-74 सालनि खां ही असांजा ज़ुल्म ज़्यादतियूं थींदियूं अचनि थियूं असांजी बिरादरी सां। हिकु नओं या अनोखो केस न आहे। छो भला हिन डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट में सिर्फ़ु असांजा मुगरी रहनि था, या हर केस में छो भला असांजा मुगरी इन्वॉल्व आहिनि? एतिरी ज़्यादती असांजी बिरादरी सां छो थी कई वञे? ऐं मूंखे त सम्झ में नथो अचे त SHO साहब अगरि चए थो त हिननि जे मथां हिकिड़ो मोटरसाइकिल चोरी जो इल्ज़ाम आहे त तव्हां असांखे FIR ॾसियो। FIR किथे आहे? FIR आणियो, तव्हां अरेस्ट कयो। अगरि चोर वाक़ई आहिनि, प्रूव कयो, साबित कयो, तव्हां भली फांसी ॾियोनि, असां तव्हांखे न झलींदासीं। पर कानून सां कमु थिए, कानून सां। तव्हां हीउ जेको कमु कयो था, हीउ कानून जो कमु न आहे, हीउ ब्लैकमेलिंग आहे, हीउ चोर कंदा आहिनि। ईअं अहिड़ियूं हरकतूं जेके चोर माण्हू खणी लिकाए ऐं भूंगे जी तलब कंदा आहिनि, हीउ पुलिस वारनि जो कमु न आहे। अगरि महरम अली, असगर अली या ग़ैब त अहिड़े को चोर मुलविस आहिनि त तव्हां FIR कयो, FIR रजिस्टर कयो। तव्हां जेको कंप्लेनेंट त हूंदो जंहिंखां फ्री अथऊं, तव्हां कोर्ट में वञो। तव्हां अगरि हीअ मुजरिम आहिनि त हिननि खे तव्हां सज़ाए मौत ॾियो, असां तव्हांखे न चए। बाक़ी ईअं हाणे न थींदो। असां बिरादरी जी, मुगरी बिरादरी सां अहिड़ा का बि असां ज़्यादती हाणे हिन डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट में बर्दाश्त न कंदासीं। असां वरी बि पुलिस जा कुझु सुठा अफ़सर बि आहिनि जिन जी असां तारीफ़ कंदा आहियूं। मुमताज़ सियाल आहे बॉर्डर में SHO, अहिड़ा पुलिस वारा सुठा बि आहिनि। पुलिस सभु ख़राबु न आहिनि। कुझु माण्हू हिन पुलिस खे ॿियो सम्झी करे पंहिंजा कम कनि था। त जीअं त तव्हांखे हाणे वाक़े जो सॼो ख़बर आहे, मां 48 कलाक जो टाइम थो ॾियां DIG साहब खे, SSP साहब खे, त महिरबानी करे असांजा जेके गुम थियल माण्हू आहिनि, महरम अली, असगर अली, उहे वापसी असांजा रिहा कया विया आहिनि। त ॿी सूरत में न त असां पंहिंजो बिरादरी लाइअमल ॾींदासीं। ऐं तव्हां पहिरियों बि ॾिठो आहे त असांजी नाजाइज़नि खां हाणे बिरादरी लाइअमल ॾिए थी, ऐं मुगरी हाणे लावारिस न आहिनि। असां पंहिंजो लाइअमल 48 कलाकनि खां पोइ ॾींदासीं। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां मीडिया जो, जिन असांजी आवाज़ बणिजी विया आहिनि। ऐं मीडिया हमेशह मज़लूमनि जो आवाज़ु आहे, ऐं आला ऐवाननि ताणी पुॼाईंदो आहे मीडिया मज़लूम जो आवाज़ु। त मां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां, ऐं ख़ुदारा हिन फैमिलियुनि सां इंसाफ़ कयो वञे। अब असां सुबुह साजो आयासीं 8 बजे 7 तारीख़ जो होटल ते अची वेठासीं। मां हुन में मुंहिंजो सोटु ॿारम हुयो ऐं मुंहिंजो सोटु अली असगर हुयो। इहे होटल ते वेठा हुआसीं त ख़बर तॾहिं पई त मोबाइल अची असांजो मथो बीठो। 2-3 स्कूटर वारा बि हुया। तंहिंमें पुलिस वारा ॿिया जाम हुयसि। असांखे खणी वञी पुछा पियो, बाबा तूं असांखे ॿुधाए असांखे छो थो खणी वञे, छा मसइलो आहे? चई हलो तव्हांखे थाणे हुते ॿुधायूं था। जॾहिं हिते थाणे ते खणी आया, सॼो ॾींहुं असांखे चौकियुनि ते लिकाईंदा पिया हुते वरी राति जो खणी अची सॼी राति थाणे ते असांखे टार्चर कयो त बाबा पैसा ॾियो, पंहिंजे मालिकनि खे फ़ोन कयो, 2 लख रुपया ॾियो, 20 लख रुपया ॾियो, 10 लख रुपया ॾियो त तव्हां छॾींदासीं, न त न छॾींदासीं। जॾहिं सुबुह जो टाइम थियो त भाऊ वारा ॿई अली असगर ऐं केरु 8 तारीख़ जो केरु महरम, उन्हनि खे मोटरसाइकिल ते विहारे मूंखे चयो तोखे छॾियो आहे, बसि तूं वञ। मां चयो मुंहिंजा ॿार तूं काॾे गुम थो करे, मूंखे ॿुधाए त सही न। इन ॻाल्हायूं पिया त भाऊ वारा ॿिन्हिनि खे मोटरसाइकिल ते खणी ॿाहिरि निकितो त ख़बर तॾहिं पियो त जज साहब अॼु छापो हुयो। मूंखां पुछा कयो हुन हलो हलका तूं जवाबदार आहे? मां चयो जी मां जवाबदार आहियां। चई महरम असगर, मां चयो हुननि खे हाणे स्कूटर ते पुलिस वारा खणी ॿाहिरि हलिया। साईं असां सां SHO वॻण जी नाजाइज़ी आहे, बेवाजिबी थो करे। मुंहिंजे भाउ महरम अली मुगेरी, अली असगर मुंहिंजो सौटु ऐं कलब हुसैन खे 7 तारीख़ सुबुह जो 8 बजे पखे होटल तां गिरफ़्तार करे खणी वियो। उनजे बावजूदि साईं असां आयासीं, असां चयो भाउ असांजो को ॾुहो कसूर जी तव्हांजो को बि न आहे, मूंखे 2 लख रुपया रिश्वत ॾियो त पोइ तव्हांजो भाउ मां छॾींदुमि। उनखां पोइ साईं असां रेड कमिश्नर जेको आहे जज साहब खे वठी अचे हिन जे थाणे ते रेड कराईसीं। उन में कलब हुसैन खे बरामद करायोसीं हिन जे थाणे में। तंहिंमें कलब महरम अली ऐं असगर अली खे खणी जेको आहे सो ॿिए जॻह ते गैब करे छॾियूं साईं। हाणे असांजा 2 माण्हू गुम लॻा पिया आहिनि। असांखे, असांजे माण्हुनि खे ऐं असांखे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु थियो उनजो ज़िम्मेवार SHO वॻण ऐं SI नादर बंगर आहे साईं। असां सां नाजाइज़ी आहे, असांखे धमकियूं थो ॾिए त तव्हां ते कूड़ा केस कंदुमि ऐं तव्हांखे गिरफ़्तार कंदुमि, तव्हां ते रेट कंदुमि ऐं तुंहिंजे भाउ खे फुल फ्राई कंदुमि, हाफ फ्राई कंदोमांसि। असां सां साईं नाजाइज़ी आहे। असांजे आला अफ़सरनि खे
रिक्वेस्ट आहे चीफ जस्टिस साहब खे ऐं वज़ीर आला सिंध खे त असांजी तदारक कई वञे ऐं असां सां इंसाफ़ थिए। हाणे साईं जज साहब ऑर्डर कयो आहे हिनखे SHA जे लाइ FR जे लाइ। असां हाणे वेंदासीं थाणे ते असांजी FR थी वञे ऐं असां सां इंसाफ़ थिए ऐं असांजा माण्हू साईं ज़ाहिर नथो करे, असांजा माण्हू ज़ाहिर करे ऐं जे असांजे माण्हुनि खे को बि नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवार SHO ऐं SI नादर बंगर साईं।